दोस्तों जीअं त अॼु असीं यूसी लियारी में वाक़ई मौजूदु दरगाह अबू बिन आदम सुल्तान जी मज़ार ते वञी रहिया आहियूं। ऐं हीअ रस्तो जेको आहे ॻोठनि खे क्रॉस करे ॿिन्हिनि ॿारनि खे क्रॉस करे असीं अॻिते आया आहियूं। ऐं हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन रस्ते सां सिर्फ़ु पहाड़ आहिनि, टकर आहिनि। ऐं हीअ टकरनि जो सिलसिलो आहे। इन्हनि टकरनि जे सिलसिले में अंदरि ई पंहिंजो अबू बिन आदम जी मज़ार आहे। दोस्तों जीअं त असीं आदम सुल्तान जी टकरियुनि ते आहियूं ऐं हींअर असीं जेको आहे टकरी ते चढ़ी रहिया आहियूं। त ॾिसी रहिया आहियो रस्तो हिन पासे ॾांहुं आहे, पर असां रस्ते खे छॾे करे हेॾां अलॻि साइड ॾांहुं अचूं पिया। चढ़णु थोरो ॾुखियो आहे, चढ़णु थोरा रिकॉर्डिंग करणु ख़तरो आहे। रिकॉर्डिंग न करणु घुरिजे पर आउं कयां पियो। ॾिसी रहिया आहियो चौधारी जेको आहे पथरीलो इलाइक़ो आहे, हर तरफ़ पत्थर ई पत्थर आहिनि ऐं हिन पत्थरनि जे विच में हीअ मज़ार आहे अबू बिन आदम सुल्तान जी, जेको बल्ख बुखारा खां हिते सिंध में आयो ऐं हिते रहाइश पज़ीर थियो। जीअं त असीं हींअर आदम सुल्तान जी टकरियुनि ते आहियूं ऐं असीं उन्हनि रस्तनि खां वञी रहिया आहियूं, बल्कि रस्तो त आहे ई कोन। उन पासे ॾांहुं वञी रहिया आहियूं जिते रस्तो न आहे। ऐं हीअ तव्हां वॾी वॾी चोटी तव्हांखे नज़र अचे पई। हाणे असांजो सफ़र इन तरफ़ रहंदो आहे ऐं हिन चोटी ते सर करिणो आहे। त हीअ उहो मथियों बि आहे अलॻि, हीअ अलॻि आहे। इहो जेको आहे शुरू खां इहो हेठियां जो रस्तो आहे न, इहो नओं ठहियो आहे। सखर वारी पुल किथे आहे? नाज़रीन सफ़र रहंदो आहे ऐं असीं हींअर जेको चाढ़ी ते चढ़ी रहिया आहियूं। हिकिड़े ख़तरनाक रस्ते ॾांहुं आया आहियूं जितां पहिरियां रस्तो न हुयो ऐं असां त गुज़री आयासीं। हाणे अॻिते हली रहिया आहियूं। हीअ जेकी अच्छा पत्थर नज़र अची रहिया आहिनि, इन्हनि जे बारे में हिकिड़ी कहावत मशहूरु आहे त हिननि ते कंहिं दौर में हरणी पंहिंजो खीरु हारियो, जंहिंजे करे हीअ अच्छा आहिनि। हीअ ॾिसो दोस्तों, परे खां तव्हांखे जेको आहे मज़ार नज़र अची रही आहे। हीअ जेका साम्हूं चाढ़ी नज़र अची रही आहे, हाणे असां ॾुखी चाढ़ी ते चढ़ंदासीं। सो पंहिंजे दिलि खे थामे वठो ऐं जेको आहे हीअ 7 मिनट ऑफ टेरर हूंदा जेके असां मथे पुॼंदासीं। जीअं त असीं हींअर जेकी हीअ आदम सुल्तान जी टकरियूं आहिनि, उन्हनि मां जेका वॾी वॾी टकरी आहे उनजी चोटी ते पहुची विया आहियूं। हितां खां पूरो मंज़र तव्हांखे नज़र अची रहियो आहे। हीअ असांजो ख़ैरपुर ज़िले जो तालुको कोटड़ी तालुको ख़ैरपुर तव्हांखे हितां वाज़े नज़र ईंदो। ऐं राति जे टाइम में रोड़ी वारी पुल बि हितां नज़र ईंदी आहे। सखर वारी पुल नज़र ईंदी आहे। हीअ अबू बिन आदम सुल्तान जी मज़ार आहे जिते हर 14 रमज़ान ते उर्स मुबारक थींदो आहे। हिते पूरो साल मुख़्तलिफ़ जॻहुनि खां, पूरे पाकिस्तान खां, हिंदुस्तान खां जेके आहिनि अक़ीदतमंद ईंदा आहिनि, पंहिंजूं बासूं बासींदा आहिनि। हिन जो चौधारी तव्हां ॾिसी सघो था। टकरियुनि जो जेको आहे सिलसिलो आहे, हिननि सिलसिले खे जेको आहे आदम सुल्तान जी टकरियूं सॾियो वेंदो आहे। हीअ ॾिसो असांजो साथी हेठि लही रहियो आहे। हिन ते हितां अहिड़ो कोई घस न ठहियलु आहे, लहण जो कोई रस्तो न आहे, पर हू पंहिंजे एहतियात सां, पंहिंजे ख़्याल सां लही रहियो आहे। ऐं हिन साॻे रस्ते सां वरी मूंखे बि हेठि लहिणो आहे। सो हेठि लही करे पोइ वरी जेका कैमरा खोलियूं था। हीअ ॾिसो असीं हितां लथा आहियूं ऐं हींअर हिते पहुची करे हाणे अॻिते रोज़े तरफ़ ईंदासीं ऐं पोइ रोज़े ते हाज़िरी भरींदासीं। जीअं त असीं टकरी क्रॉस करे हेठि लही आया आहियूं ऐं हींअर अबू बिन आदम सुल्तान जे रोज़े तरफ़ वधी रहिया आहियूं। हीअ असीं मज़ार वटि पहुची विया आहियूं।
ये मस्जिद शरीफ़ आहे। मस्जिद खां ही मज़ार आहे। हींअर रंग साज़ी जो कमु हले पियो। मज़दूर मज़ार खे पंहिंजे रंगनि सां सजाइनि पिया। हींअर असां मज़ार शरीफ़ जे रस्ते सां हेठि वञी रहिया आहियूं। ॾिसो काफ़ी सारा पांधीड़ा अची वञी रहिया आहिनि। जीअं त इन सां असांजो अॼु जो ही नंढड़ो सफ़र पूरो थियो। उम्मीद आहे त ज़रूरु तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, कमेंट कयो ऐं इन खां पोइ तव्हां छा था ॾिसणु चाहियो, कहिड़ी जॻह ते घुमणु चाहियो था, ज़रूरु ॿुधाईंदा। असीं कोशिशि कंदासीं उन जॻह ते वञी करे उतां बि जेको आहे पंहिंजो सफ़र खे रिकॉर्ड करे वठंदासीं। थैंक यू, वॾी महिरबानी।